दासिल सिंध हाई कोर्ट तरफा मेरान यूनिवर्सिटी ऐं शहीद अल्लाह बख्श सुमरो यूनिवर्सिटी में OPS डेपुटेशन आउट ऑफ टर्न प्रमोशन इज़ाफ़े चार्ज ऐं वक़्ती चार्जूं रखंदड़ उस्तादनि ऐं ऑफिसरनि तोड़े मुलाज़िमनि खे असल अहदनि ते मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अपडेट वधीक मालूम कंदा अब्दुल रसूल चांडियो खान जी। अब्दुल रसूल इन हवाले सां वधीक छा अपडेट आहे? जी हाँ बिल्कुल। मेहरान यूनिवर्सिटी शहीद अला बख्श यूनिवर्सिटी में OPS डेपोटेशन आउट ऑफ टर्न प्रोबेशन इजाफी चार्ज वक्त चार्जूं रखण खिलाफ ज़ाणो अब्दुल रज़ाक गुलाम परवर ओढे तरफा अब्बास कुरैशी तरफा पंहिंजे वकील जी मार्फत अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। जंहिं दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे, जिते जेका अॼु ॿुधणी थी आहे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जी ॿी जेका बेंच आहे, जंहिंमें जस्टिस अदनान करीम मेमन है रियाजत अली साहड़ ते मुश्तमिल डिविजनल बेंच शामिल है। जंहिं ॿुधणी कई आहे। ॿुधणी दौरान अदालत तरफा मेहरान यूनिवर्सिटी शहीद अला बख्श यूनिवर्सिटी में OPS डेपोटेशन आउट ऑफ टर्न प्रमोशन इजाफी चार्ज ऐं वक्ती चार्जूं रखंदड़ उस्तादनि ऑफिसरनि तोड़े मुलाज़िमनि खे असुल उहिदनि ते मोकिलण जो हुकुम जारी कयो आहे। जॾहिं त अदालत तरफा इहो ॼाणायो वियो आहे त जेकॾहिं जेके मुलाज़िम जेका अॼु को फ़ैसिलो आहे उन ते अमल न कयो वियो त हिनखे अदालती हुकुम जी भंडकड़ी सम्झी वेंदी ऐं जॾहिं त आइन जे आर्टिकल 204 ते तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। अदालत जो फ़ैसिलो ॿुधायो आहे त मेहरान यूनिवर्सिटी शहीद अला बख्श यूनिवर्सिटी में OPS डेपोटेशन ऐं मुख़्तलिफ़ जेके इज़ाफ़ी चार्जूं आहिनि जंहिं बि ऑफिसरनि तोड़े मुलाज़िमनि वटि उन्हनि खे पंहिंजी असल जाइन ते मोकिले फ़ैसिले जो अमल कयो वञे। जॾहिं त ॿिन्ही यूनिवर्सिटियुनि खे इहे नोटिस जारी कया विया आहिनि त जेके बि मुलाज़िम उन्हनि जा डेपोटेशन ते आहिनि या इज़ाफ़ी चार्जिस आहिनि उन्हनि खे वापसि पंहिंजो जाइन ते मोकिले रिपोर्ट जेका आहे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में जमा कराई वेंदी। जी अब्दुल रसूल तफ़सील का आगाह करण जे लाइ महिरबानी।